अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो फ़रज़ाना इस्माइल ॻखड़ आहे। मां बेसिकली एडवोकेट आहियां। मुंहिंजी सभिनी जेके असांजा वकील बिरादरी जा मेंबर आहिनि, दादू बार, मोरो बार, डोशर फिरोज़ बार, हैदराबाद, मुख़्तलिफ़ सिंध जा जेके बि बार्स असांजे सिंध में वकीलनि बिरादरियुनि खे मुंहिंजी स्पेशली रिक्वेस्ट आहे त सपोर्ट कई वञे सनम ॾावछ जे मसइले जे लाइ, छो जो हू मुंहिंजी मासात आहे सॼी। हू बिल्कुलु जेको हू स्ट्रगल करे रही आहे ऐं बिल्कुलु जेका हू करे पई हुन सां मसइलो आहे। महिरबानी करे हुनखे इंसाफ़ जे लाइ असां सभिनी खे यकजहती जो इज़हार करिणो पवंदो, छो जो मां ख़ुदि वकील आहियां। हुन करे सभिनी खे रिक्वेस्ट थी कयां, महिरबानी करे सनम ॾावछ जो साथ ॾिनो वञे, छो जो हू मुंहिंजी मासात आहे। हुन सां बिल्कुलु मसइला थिया आहिनि। उनजी बाबा खे धक लॻाया विया आहिनि, उनजे कज़िन्स खे, उनजी चाचा खे, ऐं उन्हनि जे मथां ई FIR कराई वई आहे। किथां जो इंसाफ़ आहे त जंहिंखे धक लॻा वञनि इंसाफ़ बि उन्हनि सां न कयो वञे। उन्हनि जे मथां FIR करे वई आहे, उन्हनि जूं ज़मानतूं रद्द कराई वयूं आहिनि, उन्हनि जे चाचा उन्हनि जे कज़िन्स खे डिसमिस कराए वियो आहे। हीउ किथां जो असां वटि इंसाफ़ आहे। मां सभिनी वकील बिरादरी खे स्पेशली रिक्वेस्ट थी कयां, सभिनी खे जेके मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी रहिया आहिनि, महिरबानी करे सनम जो साथ ॾिनो वञे। सुभाणे उनजी हेयरिंग आहे। तव्हां सभिनी जूं स्पेशली मुंहिंजे मथां अहसान थींदो जेकॾहिं तव्हां इन में मुंहिंजो साथ ॾींदो त।